साथियों, एक ॻोठ जे खूह में हिकु गॾह किरी पियो ऐं तड़पी तड़पी मरी वियो। उतां जा माण्हू मौलवी सगोरे ॾांहुं विया ऐं उनखे चयऊं त बाबा हीउ मसइलो आहे, हाणे खूह जे पाणीअ में इलाही धप आहे त असीं छा कयूं। त उन मौलवी सगोरे चयो त 4 ॾोला पाणी जा कढी ॿाहिरि उछलायो, धप हली वेंदी। ऐं उन्हनि ईअं कयो, वरी बि धप न वई। वरी हिकु पंडित ॾांहुं उहे विया। पंडित खे चयऊं, बाबा साईं हीउ मसइलो आहे, असीं छा कयूं। पंडित चयो त 8 ॾोला पाणी या खूह मां कढी ॿाहिरि उछलायो, इनशाला धप हली वेंदी। उहो बि ॻोठ वारनि कयो, वरी बि धप कान वई। उनखां पोइ हिकु पढ़ियल लिखियल माण्हू चयो त बाबा साईं, जेसीं ताईं उन खूह में पयल गॾह कढी नथा ॿाहिरि उछलायो, तेसीं ताईं हू धप कान वेंदी। त चवण जो मक़सदु आहे त पाकिस्तान जी सियासत में जेके बि गॾह सियासतदान आहिनि, करप्ट वज़ीर आहिनि, करप्ट लुटेरा आहिनि, उन्हनि खे कढी अवां सियासत मूं ॿाहिरि नथा उछलायो त पाकिस्तान जी सियासत कॾहिं बि सुधरी कोन थी सघे। ऐं गुज़ारिश कंदुसि, ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में जेके बि असांजा नौजवान आहिनि, उहे सरगर्म थियनि ऐं पंहिंजो किरदारु अदा कनि।